पाकिस्तान की तारीख़ के वडे केस जो वडो फैसलो अची वो। फैसले के शुरुआती नुक्तन में चयो वियो त रक़म क़तर कीअं वई उन जी जांच थियण घुरिजे। सुप्रीम कोर्ट पारां मामले की वधीक जांच लाइ JRT जोड़ी वई। अदालत पारां वज़ीर आज़म नवाज़ शरीफ, संदसि पुट हसन ऐं हुसैन नवाज़ के JRT के साम्हूं पेश थियण की हिदायत कई वई। अदालत मूजिब नेब चेयरमैन पंहिंजे कम में नाकाम रहियो, इन करे JRT जोड़ी वई आहे। अदालत मूजिब JRT हर 2 हफ़्तनि खां पोइ बेंच आॾो पंहिंजी रिपोर्ट पेश कंदी। अदालत चयो त DG FIA व्हाइट कॉलर क्राइम की जांच करण में नाकाम वियो। JRT में MI, FIA, ISI जा नुमाइंदा पिणु शामिल हूंदा। अदालत चयो त JRT हर 2 हफ़्तनि खां पोइ पंहिंजी रिपोर्ट बेंच खे पेश कंदी। सुप्रीम कोर्ट पानामा केस में 540 सफ़नि ते बदल फैसलो ॿुधायो। फैसले में जस्टिस गुलज़ार ऐं जस्टिस आसिफ सईद खोसा इख़्तिलाफ़ी नोट ठाहियो। 2 जजिस वज़ीर आज़म के डिक्वालीफाई करण जो चयो। जस्टिस आसिफ सईद खोसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस की ॿुधणी कई। केस जो फैसलो 5 रुकनी लार्जर बेंच के सरबराह जस्टिस आसिफ सईद खोसा कोर्ट रूम नंबर 1 में पढ़ी ॿुधायो। पानामा केस दौरान 35 ॿुधणियुनि में 25,000 दस्तावेज़ पेश कयो विया। जस्टिस आसिफ सईद खोसा चयो त वज़ीर आज़म जी औलाद जी वज़ाहत ऐं क़तरी ख़त क़बूल नाहे। जस्टिस आसिफ खोसा ऐं जस्टिस गुलज़ार पारां वज़ीर आज़म खे नाअहल करार ॾियण लाइ इख़्तिलाफ़ी नोट लिखियो वियो। फैसले में ॿुधायो त 2 जजनि जे इख़्तिलाफ़ी नोट बावजूद वज़ीर आज़म नाअहल न थियो आहे।